ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 30 में ॾिठो त उद्धव जी के ज्ञान ॾियण बाद उद्धव जी के रवाणे श्री श्याम सुंदर सभिनी यदुवंशियन सां गॾिजी प्रभास क्षेत्र ॾांहुं वञनि था, जिते सभई यदुवंशी शराब पी मतवाला थी हिक ॿिए सां विढ़ण लॻनि था ऐं आख़िरकार पंहिंजो नाश करे छॾीनि था। बलदेव ऐं श्री श्याम सुंदर जी बि हिकु बि नथा ॿुधनि। बलराम जी के श्री श्याम सुंदर आज्ञा ॾिनी ऐं हू योग अभ्यास सां पंहिंजो तन त्याग कनि था। ऐं हिकिड़ो मुहाणो जेको बालीअ जो ॿियो जनम हो, यानी के श्री राम अवतार में सुग्रीव जे भाउ वालीअ के श्री राम लिकी तीर हणियो हो, सो उन जो बदिलो वठण वास्ते उहो मुहाणो ॿिए जन्म में भगवान श्री कृष्ण के अंजाने में तीर हणे थो। ऐं प्यारा भक्तों, भगवान श्री कृष्ण तंहिं खां पोइ उन मुहाणे जो उद्धार करे दारक पंहिंजे रथवान खे चवे थो त तूं द्वारिका में वञी अर्जुन खे चयो त सभिनी ॿारनि बचनि खे हितां खां हस्तिनापुर ॾांहुं वठी वञे, छो त जल्द ई द्वारिका समुंड में ॿुॾी वेंदी। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 31 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे श्री कृष्ण जो वैकुंठ धाम ॾांहुं वञणु। प्यारा भक्तों, श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जॾहिं देवताउनि उन मुहाणे के विमाण ते चढ़ी वैकुंठ जी तरफ़ ॾांहुं वेंदो ॾिठो, तॾहिं ब्रह्मा, रुद्र, कुबेर, वरुण, गंधर्व, विद्याधर, चारण, किन्नर ऐं ॿिया सभई देवताऊं अप्सराउनि खे वठी पंहिंजे पंहिंजे विमाणनि ते ॻाईंदा वॼाईंदा ऐं गुल फुल वसाईंदा जिते श्री कृष्ण वैकुंठ नाथ वेठो हो, उते आकाश में अची उन इच्छा सां गॾु थिया त हाणे श्री कृष्ण वैकुंठ में अचे थो, सो हली उन जी सूरत ॾिसजे, न त वरी अहिड़ी सुंदर रूप जो दर्शन किथे मिलंदो। असां बि उन खे पंहिंजे आस्थान ते वठी 2-4 ॾींहं उन जी शेवा कंदासूं। इहो वीचार करे हू श्री कृष्ण जे चरण वास्ते पंहिंजनि लोकनि मंझां महा उत्तम विमाण वठी आया। जॾहिं श्याम सुंदर देवताउनि खे आकाश में ॾिठो, तॾहिं पंहिंजे बदन में ई पंहिंजे आत्मा जो ध्यानु लॻाए अखियूं बंदि करे उन बदन मां बिजली यानी के विॼ या खीवण जा अहिड़ा त वरदार चमकाट कढिया जो ब्रह्मा ऐं ॿिया देवताऊं ॾिसंदा ई रहिजी विया। कंहिंखे बि उन जो स्वरूप चङी तरह ॾिसण में न आयो ऐं अहिड़ी तरह श्री कृष्ण वैकुंठ नाथ पधारे विया। सभई चयो जय श्री कृष्णा। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा, वैकुंठ नाथ जी महिमा ऐं वेद खे सम्झणु ॾाढो कठिन आहे, पर सभु को पंहिंजी ॿुद्धीअ अनुसार उन जा गुण ऐं जस ॻाए थो। जंहिं आदि पुरुष परमेश्वर कहिड़नि वॾनि योद्धनि खे मारे गुरुअ जा मोवल पुट यमपुरीअ मां आंदा, सो त्रिभुवनपति श्री कृष्ण मनुष्य जो शरीर धारण करे जरा नाले मुहाणे जे बाण लॻण सां वैकुंठ ॾांहुं पधारियो।
जॾहिं श्री कृष्ण जो वंश संसार में न रहियो तॾहिं ॿियो केरु संसार में जनम वठी मरण खां बचंदो। एतिरी कथा ॿुधाए सूत जी सौंक ऐं ॿियनि रखेश्वरनि खे चयो, जॾहिं धारक रथवान द्वारिका में पहुची सभिनी यदुवंशियुनि जे मरण ऐं श्री कृष्ण ऐं बलराम जी जे वैकुंठ धाम ॾांहुं वञण जो हाल ॿुधायो, तॾहिं सभई नंढा वॾा जेके बि उते मौजूदु हुआ से इहो हाल ॿुधी ॾाढा व्याकुल थी रोईंदा पिटींदा प्रभास क्षेत्र ॾांहुं डोड़िया। जॾहिं उन्हनि रण मैदान में पहुची समुंड जे किनारे ते सभिनी यदुवंशियुनि जा मृतक शरीर पियल ॾिठा ऐं श्री कृष्ण ऐं बलराम जो दर्शन न पातो, तॾहिं ॾाढा दुखी थी व्याकुल थी हाय हाय करे उते ई किरी पिया ऐं गहरे सदमे रसण सबबि उते जो उते ई मृत्यु थी वयनि। रुक्मणी ऐं सत्यभामा 8 ई पटराणियुनि मुरली मनोहर जी ऐं रेवती बलराम जी स्त्री चिखियाऊं ठाहे सभिनी उते जो उते पाण खे सारियो। परद्युमन ऐं ॿियनि योधनि जूं स्त्रियूं पिणु पंहिंजे पंहिंजे पतीअ जी चिखिया सां गॾु सतियूं थी वयूं। उन वक़्तु अर्जुन बि उते पहुची इहो समूरो हाल अखियुनि सां ॾिठो ऐं धारक जे वाता श्री कृष्ण जो उपदेश ॿुधो। उन वक़्तु अर्जुन खे एॾो त शौक़ु थियो जंहिंजो वर्णन थी नथो सघे। पर श्याम सुंदर श्री कृष्ण जेको ज्ञान गीता में ॿुधायो हुअसि सो सच सम्झी पंहिंजे मन खे धीरज ॾिनाई। सभु कंहिं पंहिंजे पंहिंजे घर वारनि जा मृतक शरीर जलाए शास्त्र मूजिबि क्रियाकर्म कयो। जंहिंजे कुल मां को बि न बचियो हो तंहिंजो क्रियाकर्म अर्जुन कयो। जॾहिं 3 रातियूं उते गुज़रियूं तॾहिं अर्जुन उते वेठल स्त्रियुनि ॿुढनि ऐं ॿारनि जेके उते बचिया हुआ तिन खे पाण सां गॾु वठी हस्तिनापुर ॾांहुं रवानो थियो। उन वक़्तु श्री कृष्ण जे रहण वारे आस्थान खां सवाइ ॿी समूरी द्वारिका समुंड में ॿुॾी वेई। अञा ताईं बि श्री कृष्ण जो मंदरु कॾहिं कॾहिं बिजलीअ वांगुरु चमकंदो ॾिसण में अचे थो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, पोइ जॾहिं अर्जुन हस्तिनापुर में पहुची इहो समूरो अहिवाल सभिनी खे ॿुधायो तॾहिं युधिष्ठिर हस्तिनापुर जी राज गद्दी परीक्षित खे ऐं मथुरा ऐं इंद्रप्रस्थ जो राज बजरनाथ खे जो श्री कृष्ण जे कुल में बचियो हो तिन खे ॾेई पाण 5 ई पांडव ॿाहिरि विरक्त थी उत्तर दिशा ॾांहुं हलिया विया ऐं हिमालय जे बर्फ़ में ॻरी मुक्त पदवीअ खे पहुता। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जंहिं ॾींहुं श्री कृष्ण वैकुंठ पधारियो तंहिं ॾींहं खां सत्य ऐं धर्म बि संसार मां निकिरी साणस गॾु हलियो वियो। पर जेको हिन स्कंद खे मन लॻाए पढ़ंदो ऐं ॿुधंदो सो घणनि ई जन्मनि जे पापनि खां छुटी मुक्तीअ खे पाईंदो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जे 31 अध्याय सां गॾु 11हों स्कंद पिणु संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।